हिंगोर जा रिपोर्ट करे रहियो आहे रातो न्यूज़ जो रिपोर्टर वाजिद जोखियो। हिंगोर जा भरिसां ॻोठ अब्दुल लतीफ़ वधण पोट जे रहवासिन हामिद ख़ालिद मुमताज़ वधण पोटो ऐं ॿियनि ॻोठ में बदअमनीअ ख़िलाफ़ सिटी प्रेस क्लब हिंगोर जे सहाफ़िन अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ॻोठाणनि दाहींदे चयो त असांजे ॻोठ जा लोफर क़िस्म जा ॾोहारी अब्दुल कादिर मोहम्मद दीन फयाज़ ज़मीर ऐं रूपो शारिफ वधण पोटो चोरनि जी पाथारीदार अज़ीज़ुल्ला मक्सी जी चुर्च ते हर राति घरनि तोड़े दुकाननि में खाट हणी सोलर प्लेटूं पखा बेटियूं पोपी ऐं ॿियूं क़ीमती सामान चोरियूं कनि था। हुननि वधीक चयो त उन्हनि चोरनि ख़िलाफ़ असां वटि चोरी थियल सामान जो मोबाइल फ़ोन रिकॉर्डिंग हथ अची वई आहे, जंहिंमें साफ़ ज़ाहिर चवनि पिया त असां ॾोह कया आहिनि। हुननि चयो त असां उन्हनि लोफरनि ख़िलाफ़ सोभदेरो थाणे ते केस दाख़िल करायो आहे, जंहिं तां मच्छर जी तमामु मोतमार धमकियूं ॾेई हिरासमेंट कनि था। हुननि पंहिंजे बयान में वधीक चयो त अज़ीज़ मक्सी पाथारेदारी करे असांजे ॻोठ मां चोरियूं कराइण सां गॾु फ़साद फैलाए ॻोठ जो अमन तबाह कयो आहे। हुननि चयो त असांजी ज़रई ज़मीन अज़ीज़ मक्सी जी ज़मीन सां गॾु हुजण करे नाजाइज़ कब्ज़ो कराइण घुरे थो। हुननि IG सिंध DIG सखर SSP ख़ैरपुर खे अपील कंदे चयो त असांखे क़ानूनी तहफ़ुज़ ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे।